नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा में ख़बर ॾींदा हलूं त सनझोरो वासी पीपलزپارٽي जियालो दिलबर शेख बेनज़ीर भुट्टो जी वरसी लाइ पैदल साइकिल ते निकतो है। 2 ॾींहनि में ठरी मिरवा भरिसां पीरो वसण पहुची वियो। जियाले पारां राति कोरकी हाजियाणो में पीपलزپارٽي अॻुवान सरदार ज़हीर अब्बास खान हाजियाणो जी मेज़बानी में गुज़ारी है। इन मौक़े ते जियाले सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त आऊं मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जो पुरस्तार आहियां, जंहिंजे इश्क में सांगड़ ज़िले शहर सनझोरे खां हर साल पैदल साइकिल ते गड़ी खुदा बख्श पहुची मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी में शिरकत कंदो आहियां। अहिड़ी तरह आऊं 22 डिसंबर ते सनझोरो खां निकतो आहियां। 27 डिसंबर ते गड़ी खुदा बख्श भुट्टो में पहुची मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी में शिरकत कंदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।